अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। अॼु असां सिंधी रीडर वन जो सबक़ ॿियो शुरू कंदासीं, जंहिंजी एक्सरसाइज़ असां शुरू कंदासीं। एक्सरसाइज़ तव्हांखे ॾेखारींदो हलां। एक्सरसाइज़ अॼु जे सबक़ जी हीअ असां या सॉल्व कंदासीं। दोस्तों हलो हिन एक्सरसाइज़ खे सॉल्व करियूं था। दोस्तों असां हिनखे वर्ड में कंपोज़ कयो आहे हिन एक्सरसाइज़ खे। साॻी एक्सरसाइज़ आहे, शुरू करियूं था। पहिरीं आहे हवा पाणी ऐं रोशनी कंहिं पैदा कई आहे, त उनजो जवाबु आहे हवा पाणी ऐं रोशनी अलाह पैदा कई आहे। हिन खां पोइ ॿियो हुयो भई असांखे रोज़ी केरु थो रसाए, असांखे रोज़ी अलाह थो रसाए। हुन खां पोइ आहे पढ़ो ऐं लिखो। मदद, मदद लिखण जो आहे पहिरीं मीम जी शिकल हीअं ते ईंदी, पोइ दाल दाल। हाणे असां हिनखे कंपोज़ कयूं था। मदद ॾिसो ॿ अखर गॾिजी हलिया त पाण में मदद। आसमान अलिफ मदा सीन आहे, मीम आहे, अलिफ आहे, नून आहे। मीम जी जेकॾहिं विच में शक्ल ईंदी त जॾहिं अखर जोड़ींदासीं त अहिड़ी ईंदी, ऐं अलिफ जी पोयां शक्ल ईंदी जेकॾहिं अखर गॾियल हूंदो त अहिड़ी ईंदी। हाणे असां अखर खे गॾायूं था, ॾिसूं था लफ़्ज़ ठहे थो थोरो आसम मां। हाणे वरी मां कंदासीं हिनखे, मां न आसमान, आसमान आसमान। ठीकु आहे। हाणे असां अहिड़ी तरह हिनखे सिज खे कराईंदासीं। हे सीन ऐं जीम सां ॿिनि आवाज़नि सां मिले थो, हिन ॿिन्हिनि खे कराईंदासीं त सिज। हुन खां पोइ तारा आहे, तारा। हाणे तारा खे कराईंदासीं असां, ते लिफ ता, रे लिफ रा। तारा। अहिड़ी तरह ही हवा आहे, हवा खे असां कराईंदासीं, हवा हवा। हुन खां पोइ पाणी, ही पाणी आहे, पाणी खे असां कराईंदासीं, पे लिफ पा, णे ये ज़ेर णी, पाणी। ऐसी पढ़ूं था हिनखे। मदद मदद, आसमान आसमान, सिज सिज, तारा तारा, हवा हवा, पाणी पाणी। नेक्स्ट एक्सरसाइज हलो था। चवे थो अखर मिलाए लफ़्ज़ ठाहियो। जी और रोशनी रोशनी, जीन करायो आहे, रे वाव शीन नून ये रोशनी, त लफ़्ज़ ठही वियो रोशनी ने मां। हाणे ही लफ़्ज़ असांखे ॾिना आहिनि, कार्यक्रम किताब में मौजूदु आहिनि, ऐं ॻाढ़ा उन्हनि खे असां कंपोज़ कयो आहे। हाणे अखरनि खे मिलाए असां लफ़्ज़ ठाहींदासीं। सीन अलिफ सा, हमज़ो ये ज़ेर ई, हमज़ो ये नून ज़ेर ई, साईं। लफ़्ज़ ठही वियो साईं। हाणे मीम ऐं हे खे कराईंदासीं। पहिरीं असां मीम ऐं हे खे करायोसीं, म र बेलिफ वा नून, महिरबान। ठीकु आहे। पहिरियों अखर साईं, साईं करायोसीं, पोइ हीअ अखर मिलायासीं त महिरबान लफ़्ज़ ठहियो। हुन खां पोइ आहे हीअ अखर कढाईंदासीं, ॾिसूं छा थो ठहे। पा छा रो, लफ़्ज़ ठही वियो आहे बाज़ारो। हुन खां पोइ हीअ अखर सीन खे ऐं असां कराईंदासीं, सीन सीन खे पोइ वाव कंदाईंदासीं, पोइ हुनखे रे कराईंदासीं, पोइ वाव कराईंदासीं। लफ़्ज़ थी वियो सॻोरो। ऐसी पढ़ंदासीं। लफ़्ज़ सीन अलिफ हमज़ो ये नून, ये अखर असां मिलायासीं त थियो साईं। मीम हे रे बे अलिफ नून, थियो महिरबान। बे अलिफ झे अलिफ रे वाव, लफ़्ज़ थियो बाज़ारो। सीन गे वाव रे वाव, लफ़्ज़ थियो सॻोरो। हाणे असां हेठि हलंदासीं।
तो मुनासिब लफ़्ज़ चूंडे जुमला मुकम्मल करियो। हाणे असां हिते लफ़्ज़ चूंडींदासीं। हीउ जेको आहे या हो। अॼु सूमर आहे, अलिफ मद आ, अलिफ मद आ है ये हे आहे। अॼु सूमर आहे, हो कोन थींदो, छा करे अॼु आहे। उन खां पोइ ॿियो जुमिलो आहे काल आचर हो हे वाव हो, कल आचर हो। हाणे हिनखे असां विझी करे था हेॾूं ताकी जुमिलो पूरो थी वञे। कल आचर हो, ठीकु आहे, हिनखे आहे खे विझी करे था छॾियूं त थी वेंदो अॼु सूमर आहे कल आचर हो। हाणे हेठि हलंदासीं असां। सरगर्मी आहे जेका असां किताब में थिए थी, तो दर्सी किताब जी शुरूआति में किताब जो नालो लिखियलु हूंदो आहे। उन में मुख़्तलिफ़ तस्वीरूं ठहियलु हूंदियूं आहिनि। उनखे किताब जो सर वर्क चयो वेंदो आहे। किताब जी आख़िर में क़ौमी तरानो लिखियलु हूंदो आहे। उनखे किताब जो पस वर्क चयो वेंदो आहे। किताब जो सर वर्क ऐं पस वर्क ॾिसो ऐं ॿुधायो त सर वर्क जी तस्वीर में छा नज़र अचे थो, पस वर्क ते छा नज़र अचे थो। तो दोस्तों असां किताब खे खोलियूं था, उनजो सर वर्क पहिरीं चेक कंदासीं, पोइ पस वर्क चेक कंदासीं। त असां शुरू कयूं था पहिरीं सर वर्क ॾांहुं। किताब खे खोलियूं था। हीअ आहे किताब जो सर वर्क, जंहिं ते लिखियलु आहे सिंधी पहिरियों किताब, पहिरें क्लास लाइ। उन खां पोइ तस्वीर में ॾिसंदव, तस्वीर में ॾिसो ॿ ॿार आहिनि नंढा। उन खां पोइ हिकु दीवार ते ॿार आहे, ढगी आहे, या पर साइकिल ते आहे, हमारा बनी मां पियो अचे, कांग आहे ऐं कुकड़ूं आहिनि ऐं कबूतर पाणी पी रहियो आहे, पारियल किरियो पियो आहे, बेलचो पियो आहे, काठियूं पयूं आहिनि, वण आहे, ॿार जेके आहिनि सो कुकड़ुनि खे दाणो ॾेई रहिया आहिनि, ठीकु आहे, चूज़नि खे। हाणे असां हलूं था मुंहिंजे पस वर्क ते। इहा आहे सर वर्क, हाणे पस वर्क ते हलंदासीं। तो दोस्तों ही जेको आहे सो इनजो पस वर्क आहे। पस वर्क ते जस्ट क़ौमी तरानो लिखियो पियो आहे ऐं हिते कुझु किताब जा हक़ वास्ता वग़ैरह ॾिनल आहिनि जेके सिंधी टेक्स्ट बुक जा इंश्योर वटि महफ़ूज़ आहिनि, ठीकु आहे। ऐं कुझु शयूं लिखियलु आहिनि हिते, पोइ लेटर वग़ैरह नंबर ॾिनल आहे, ठीकु आहे। उन खां पोइ हेठि ॾिनल आहे सिलसिलेवार नंबर, छपजण जो महीनो ऐं साल, छापो, तइदाद, क़ीमत, मुफ़्त। त अगरि सरकारी स्कूलनि में किताब मुफ़्त ॾिना वेंदा आहिनि, इन करे ही छापो मुफ़्त एडिशन। हाणे फर्दर असां पंहिंजी एक्सरसाइज़ ते हलंदासीं। तो दोस्तों असां सर वर्क जी तस्वीर में ॾिठी, हुन में छा हुयो तव्हांखे ॿुधायोसीं। पस वर्क जी तस्वीर ॾिठीसीं, हुन में तव्हांखे ॿुधायो हिन में क़ौमी तरानो वग़ैरह। नेक्स्ट एक्सरसाइज़ ते हलूं था, तस्वीरूं सुञाणो, नाला ॿुधायो। हाणे तस्वीरूं सुञाणो, बकरी आहे इन करे हिन जो नालो लिखी छॾियो आहे बकरी। घोड़ो लिखी छॾियो एक्सरसाइज़ में। मच्छी लिखी छॾियो आहे। हुन खां पोइ कुकड़ लिखी छॾियो आहे, ठीकु आहे न। हिन खे फीमेल कुकड़ खे चवंदा आहिनि। जेकॾहिं तव्हांखे दोस्तों वीडियो पसंदि आई आहे, चओ था त अहिड़ी क़िस्म जी एक्सरसाइज़ कंदा रहो, ऐं जेकॾहिं तव्हां चओ था त असांखे PDF में खपे, त जेको सो असांजे चैनल खे वधि खां वधीक सब्सक्राइब कयो ऐं लाइक ऐं शेयर कयो। जेकॾहिं कमेंट जो ऑप्शन मौजूदु आहे त कमेंट करे वेझो, जेकॾहिं न आहे त लाइक करे वेझो। असांखे ख़बर पवंदी त तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो। ऐं वधीक जेके अहिड़े क़िस्म जा वीडियो ॾिसणु चाहियो था, जेकॾहिं चाहियो था तव्हांखे हिन जी एक्सरसाइज़ PDF में खपे, त जेको सो असांजो ॾिनल आहे हिन लिंक ॾिनल आहे पढ़ो बड़ो जे नाले सां, तव्हां उते वञी हुनखे डाउनलोड करे सघो था।